अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तफ़सील ऐं सॼी एडवांस इन्फॉर्मेशन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे किस्त अचण वारी आहे। उन में छा हाणे कमाल खान मारियो वेंदो या नेक्स्ट एपिसोड में रबन गिरफ़्तार थी वेंदो या ओठ खे कमाल खान पूरो करे छॾींदो या वरी हाकिम खान जे मथां रबन हमिलो कंदो या जेका हाकिम खान माण्हू मोकिलिया आहिनि रबन ॾे उहे सभु मारिया वेंदा। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहा हो तो इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी जेका अॼु राति किस्त अचण वारी आहे। तव्हां उन में ॾिसो दोस्तों सब खां पहिरियां जेको आहे रबन ऐं हाकिम खान जो माण्हुनि जो आमनो सामनो थींदो ऐं उहे सिधो उते वेंदा जिते रबन रहियल आहे। इहा जॻह जो ठिकाणो तव्हां ॾिठो त कमाल खान ॿुधाए छॾियो हुयो त वारिस वारी जॻह में रबन रही सघे थो या कंहिं ॿी जॻह में। छाजे करे त कुझु अर्सो पहिरियों कमाल खान ऐं जॾहिं कमाल खान ऐं जॾहिं ओठो मतिलबु भॼंदा वरिता हुया हाकिम खान इन्हनि खे कढी छॾियो हुयो त इन जॻह ते ओठो वठी वियो कमाल खान खे वारिस वारी जॻह ते रहायो हुअईं। तॾहिं कमाल खान खे ख़बर हुई यादि हुई उहा ॻाल्हि थी सघे थो रबन बि मथां इते रहियल हुजे ओठे इन जॻह ते रहियो हुजे। लेकिन बिल्कुलु दोस्तों हिंट वक़्ती तौर ते उते रहियल आहिनि लेकिन ओठो इहा ॻाल्हि विसारे वेठो मथां एॾे कमाल खान जो ध्यानु वञे। बहरहाल जॾहिं हू माण्हू हुते वेंदा उन्हनि जो रबन वारनि सां आम्नो साम्हूं थींदो लेकिन कमाल खान कुझु वक़्तु ओठे खे ज़िंदा रखणु चाहे थो। छाजे करे उनखे ओठे में वॾा वॾा कम वठिणा आहिनि ख़ासि करे रबन जी लाश घुरिजे। इन जे करे हू ओठे खे दबाव ॾींदो तूं रबन हथ करे ॾे मां तुंहिंजे मथां एतबार करे वेंदुमि। अॻिते हली ओठो पाण खे साबित करण जे लाइ कुझु न कुझु क़दम खणंदो जीअं कमाल खान उनजे मथां एतबार करे। वीडियो पुॻो आहे दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।